अल्लाहु वलाहु दुखन ऐं सुखन में दुखन ऐं सुखन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु तिकरा मोरा गेरा कुंजू हंजक मेरियूं तिकरा मोरा गेरा जिक्र ऐं फिक्र लय उथन खां सवेरा जिक्र ऐं फिक्र लय उथन खां सवेरा सुबुह जे सुरन में सुबुह जे सुरन में अल्लाहु वलाहु सुबुह जे सुरन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु। जन्नत ओ जन्नत जागे थी या सुती पई आयस आयस खैर सां अची वई कुंज जा पीउ कुंज जी मां खैर सां ईंदो आहियां पर बस कॾहिं कॾहिं देर थी वेंदी आहे छा थियो आहे भला राति निंड न कई थी छा वरी ॾाठ में सूर पियो आई छा सूर त मूं छॾे वियो हुयो पर आबिल आहे न सॼी राति न सुती आहे छो न पाण सुती आहे न मूंखे सुम्हण ॾिनो अथसि न्याणी वीचारी सॼी राति सूर में ढकरा खाधियूं आहिनि सूर नोर वांगुरु नचायो अथसि बाछा पीर जा वास्ता विधामांसि तॾहिं वञी जान छुटी आहे पिट पयो सूर लाइ किथां अची कड़केसि पर कुंज जी मां साईं जमाल शाह खां हुतो जो रखरायो हुसी कुंज जा पी बेपीरो सूर आहे हा कुंज जी मां ग़रीबन खे सूर बि बेपीरा ई पवंदा आहिनि जेके न मिंथ मञींदा आहिनि न मेड़ ऐं हे सूर नज़र बि सिर्फ़ पंहिंजो पाण खे ईंदा सॼी ज़िंदगी इन्हनि सूरनि जा लाहिणा लाहींदे लाहींदे गुज़री वेंदी आहे पर इन्हनि सूरनि जे लेखे खे लीक ई न ईंदी ॿियो त ठहियो पर लहद में लहण खां पोइ बि इहे सूर सामीअ में अॻु सुता पिया हूंदा इहे सूर असांजे जिंद सां जुड़ियल अथई जन्नत सही थो चवीं कुंज जा पी तॾहिं त चवंदी आहियां त के सुठे डॉक्टर खे ॾेखारीसि राबिल जो सूर ॾिसी कुंज जी मारवी जा बि मुंहुं लही था वञनि रब साईं चङाई कंदो तूं उल्को न कर ॾुखियो सुखियो मुंहुं ॾेई वेंदासीं छा कयां कुंज जी मां हेखलो आहियां ऐं ॿियो त आहियां बि चौकीदार राति जो परहवा पहिरा ॾींदो आहियां ऐं ॾींहं जो पंहिंजे घर जा सूर सुम्हण कोन था ॼनि पर तूं दिलि न लाइ मां ॾिसां थो कंहिंखे कुझु पैसा हथ करे इलाज करायांसि थो ठीकु आहे मां खीर वठी थी अचां तोखे चांहि करे ॾियां तूं चांहि पी पोइ निंड कर जेका तुंहिंजी मर्ज़ी अल्लाह ऐं हा कुंज जा पी खीरे वारे जा 5 ॾींहं मथे थी विया आहिनि खुदनि खीर वारो चवे पियो त असांजी बि का गण कयो हा कयूं था उनजी बि गण ऐं ॿियो त
मसवाड़ जा पैसा भी अञा न आहिनि ॾिना। हा इहो जन्नत चाहे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, 55 खे अचे पुगी आहे, अञा हे बुरको लाइण छॾे कोन थी, हाणे कहिड़ो ॾाइण ॾिसंदो तोखे? 40 साल तोसां गॾु रही आहियां, अॼु तोखे मुंहिंजो बुरखो बुरो थो लॻे? अरे मिड़ई मज़ाक थो कयां, वञ वञ वञ। मारुई, ओ अमर मारुई, दिए मारुई। जी बाबा। अम्मा हिन इलेक्ट्रीअ खे त वञी एॾे चार्ज ते रख, बिजलीअ जो त भरोसो आहे ई कोन। रख रख अम्मा। हाँ बाबा ॾियो मूंखे। सी भी ॾाढो रात। अस्सलाम वालेकुम चौकीदार। वालेकुम अस्सलाम। मास्तर मास्तर खुश जोड़ वे वे मास्तर वे। हाँ यार भेणी थायो आया। अदा ईअं न चओ, ही तुंहिंजो पंहिंजो ई घर आहे, तव्हां ईअं चई असांखे पिशेमान न कयो। तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ चांहि करे थी अचां। ठीक है भाजाई ठीक है। यार चौकीदार तू वरी कहिड़ी सोच जे समुंड में गुम थी वएं? ख़ैर त आहे न? मास्तर ख़ैर तो ख्यालन में भी ॾिसण में कोन थो अचे यार। सॼी ज़िंदगी हसरतुनि खां हार खाईंदो रहियो आहियां यार। ऐं हाणे त हर घड़ी मन मुसीबतनि ते मातम कंदो थो रहे ऐं हर वेल साह में सुई चुभंदे थो महसूस करियां यार। हाँ यार चौकीदार यार चवी सच थो, जॾहिं न मन जूं मुरादूं हालतुनि जी दीवारुनि सां टकराइजी पुरज़ा थी वेंदियूं आहिनि। यार चौकीदार जीअण जंजाल ऐं ज़िंदगी ज़हर बणिजी वेंदी आहे। मास्तर 3 न्याणियुनि जो भार आहे इन्हनि कमज़ोर कुलनि जे मथां। मां जॾो पंहिंजा साह बि नथो संभाले सघां, कीअं लाहींदुसि हेॾो वॾो भार? कयां त कयां छा? कंहिंखां मदद घुरां, कंहिंखे दांह ॾियां? मास्तर इजो अची मुंहिंजे न्याणियुनि जे मथे में चांदी पई यार, छा कयां? कुझु सम्झ में नथो अचे। यार चौकीदार यार तू परेशान न थी, जे हिन उम्र में सरस सोचींदे त हयाती वधंदे ई कोन, खोट खाई वेंदे। यार चौकीदार मां हिकु सलाह ॾियां। हाँ यार तू पेंशन वठ, घट में घटि न्याणियुनि जो त भलो थी पवंदो। यार तुंहिंजो बि ॿार हल्को थी पवंदो। मास्तर यार मां आहियां टके जो चौकीदार, कहिड़ी माया मिलंदी मूंखे जो इहे सभु ॿार लाहींदुसि? यार ॿी का वाह बि त कोन थिए। यार पोइ बि एतिरा ॾोकड़ मिली वेंदई जो न्याणी जो ॿार लाहे सघंदे। मास्तर मुंहिंजे घर जे चुल्ह जी चिणग कीअं ॿरंदी आहे? इहो हिकिड़ो ई त सहारो आहे, हीअ नौकिरी। अरे यार मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, तूं ऐं भाॼाई पेंशन जे पैसनि मां गुज़ारो करे वेंदो। यार न्याणियूं त पंहिंजे घर जूं थींदियूं, यार उन्हनि जो त लायो सजायो थींदो। बसि हाणे मुंहिंजी नज़रुनि में इहो ई हल आहे। यार चौकीदार तोखे रिटायर थियणो पवंदो। वधीक न सोच, मुंहिंजो तूं चयो वठे यार। मास्तर सुझे त मूंखे थी न। तव्हां अञा बीठा आहियो? अचे ही पियो गरम गरम चांहि, वियो त सही। हा मास्तर वे वे अचो। अचे पियो चांहि।
जन्नत चांहि में खंडु ऐं पतीअ जी एतिरी खोट। हू पूंज यार जा चौकीदार, यार हेड़ी घर जी ठहियल चांव वेठो तो कचायूं कढी। यार सो बि भाॼाई जे हथनि जी। जनाब मास्तर यार हाणे बसि ठहियो, छा चवां तोखे मां? भाॼाई मां हाणे हलां थो। चौकीदार ठीकु आहे त मूं वारी ॻाल्हि ते वधीक सोचजांइ न। सुभाणे मां अचां, इन कम सां लॻी वेंदासीं, ठीकु आहे न? चङो ठीक है भाॼाई। दा, ठीक है। पूंज जा पी घर में यही खंडरी पत्ती हुई जंहिंजी मां चांहि करे आयमि। खीर जो वठण वई आहियां त पोइ वतियूं छो न आई आहियां? जे ईअं कयां न त राति जो वेलो बुखियो वेहणो पवई आ। ऐं हा, अधी मास्तर तोसां कहिड़ी ॻाल्हि कई? सोचण जे लाइ चई तोखे? हा कुंज जी मां, चङायूं जेके थी न उहे अचानक ई अची वेंदियूं आहिनि। बाक़ी किनायूं ऐं कचायूं त असांजे वजूद सां वकोड़ियूं पयूं ऐं शरीर में साह ई न चढ़ियो थो। बसि रब साईं खे पारता उहो का पंहिंजी बाज करे हो चाहे त रिटायरमेंट लाइ सोचो आहे। रिटायरमेंट जे लाइ? त पोइ असांजे घर जो घाणो कीअं हलंदो? जन्नत तूं ऐं मां आयूं न हिन गाणे जा डांद पर अकेलींदासीं सा जागो आहे राति जो। मां भला अख खोड़ी करे वठां। ठीकु आहे, ठीकु आहे। मासी अस्सलाम वालेकुम। जी अबा। मासी मां साबिर सब्जी वारो तव्हांजे लाइ सब्जी खणी आयो आहियां। पर असां त नाहे कंहिंखे चयो। हा मासी, काफ़ी ॾींहं थी विया तव्हां सब्जी वठण कोन आया। मूं सोचियो त पाण ई ॾेई अचां। पैसनि जी ॻाल्हि न आहे मासी, हाणे न आहिनि त पोइ ॾिजो न। अबा इहो एशपो छाजे लाइ थो करी? मासी एसपी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां मुंहिंजा पुराणा ग्राहक आहियो। मूं सोचियो त पैसनि जे करे घबराईंदा हुजो, पाण ई पहुचाए अचां। ॾिस छोकिरा, असां खुटल ज़रूर आहियूं पर खोटा न आहियूं। मां चङी तरह ॼाणा थी त तूं इहा महिरबानी छाजे लाइ थो करीं। मासी जे ॼाणी बि अथी त पोइ महिरबानी छो नथी करी? मां राणी बणाए रखंदुसि कुंज खे। मुंहिंजी न्याणी को थुकाण को थां न आहे जो तो 5 ॿारनि जे पीउ खे ॾियां। घरवारी जीअरी हुजे हा त तव्हांखे कोन चवां। उहा मरी वई आहे तॾहिं त तव्हांखे चवां थो न। मुंहिंजो घर बि ठही पवंदो, तव्हांजो ॿार बि लही पवंदो। न्याणी असां ते को बि ॿार न आहे। ऐं ख़बरदार जो ॿीहर अहिड़ी ॻाल्हि कई थी, मां चवां थी निकिरी था। मासी 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 मां तव्हांजो सजण आहियां न की दुश्मन। मां सभु कुझु सम्झां थी, कन खोले ॿुधी छॾ। ॿीहर हेॾे न अचिजांइ। मां चवां थी निकिरी था। लॻे थो त मूंखे मुंहिंज सां ई ॻाल्हाइणो पवंदो। या खणी वञ पंहिंजी सब्जी।
जन्नत छा थियो? मूंखे अॼु ख़बर पई त असीं केतिरा ग़रीब आहियूं ऐं ग़रीबी केॾी लॻंदी आहे। न कुंज जी माउ, न ग़रीबी गंदी न आहे। असांजो मुक़दर ई मेरो आहे। पर तूं रोए छो थी? थियो छा आहे? ॿुधाए त सही। साबण सब्जी वारो आयो हुयो, चवे पियो कुंज जो संग ॾियो। छा? कुंज जी मां, ग़रीबनि जे न्याणियुनि जूं शादियूं जनाज़नि जहिड़ियूं थींदियूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ शहज़ादा न परेड़ी माण्हुनि जा रिश्ता ईंदा आहिनि। कुंज जी मां, पर तू रो न रो। मां अॼु ई वञा थो मास्तर ॾे। हा, पैसनि जो बंदोबस्त कयां थो मां। हा, तू उल्को न कर। मां न्याणे जो मुक़दर मेरो थियण न ॾींदुसि। आख़िर त चौकीदार आहियां। न्याणियुनि जे निगहबानी जे फर्ज़ में कोताही कीअं कंदुसि? तू घोड़ा न गा, न रो, न वसाई ये बोलार। किथे मां हिननि घोड़नि में ॿुॾी न वञा। न रो। मां वञा थो। मारवी धीअ, ओ मारवी धीअ, मारवी जी अम्मा। पुट ही कूलर से भरे वठ। हाँ मां। अदा हे मुझो गॾा गाॾो बीठो थी रहियो ख्याल त कजाए। गॾो न थई मूंखे भाइरनि वांगे प्यारो थई। अञा तोखे पुराणो कर्ज़ न आहे मिलियो। अबे खे मिलियो कर्ज़ जो मूंखे मिलंदो। अॼु हिक ई कहाणी करे थो अचां न। चाची सलाम वालेकुम। काथे आतवारो यो शहजादड़ो मुड़स? कमन पुट हू त ॿाहिरि वियो आहे। नाले जो भाग्यो आ, बाक़ी आहे सिधी सही ऊंदहि। अबे जा पैसा खाई वते तो खच्चरनि वांगे घुमंदो। चाची अची वई न मूंखे गैरत त मुड़स खे हाफ फराई कराईंदो मां। हाफ फराई। कमल पुट तोखे तुंहिंजा पैसा ॾींदासीं, पर कुझु ॾींहं जे लाइ असांखे मोहलत ॾे। रोक ॾींदी आहे ये मुड़स तोखे लफ़्ज़ पक्का थी आहिनि। बस मोहलत ॾे तॾहिं त अॼुकल्ह को लाड़काणे में को कंहिंखे कर्ज़ ॾे ई नथो। हा ॼनि था मीटर ते, बाक़ी ईअं त को कंहिंखे पैसा ई नथो ॾे। हाय पैसनि वठण वक़्तु त तव्हां ज़ाल मुड़स रांभूटा पिया मुंहिंजे अबे खे ॾियो। अदा तुंहिंजा अहसान आहिनि 22,000 मां तोखे रोक ॾेई वींदसि। अबो मूं वारो तव्हांजे दर ते जुतियूं घसाए मरंदे मरी वियो। टेडी पाई तिरी ते कोन रखियोसि। हक़ी ॻाल्हि में त मारियो ई तो ई तुंहिंजे मुड़सा। मुंहिंजो अबो जेॾी महिल बि ॾींहं तते में तव्हांजे पैसनि खां अचे इहे ई ॾटा पंहिंजोसि। ॾींहं हणी विधुसि, पाणी बि अबे जे वात में न वियो। इहे अबो मरी वियो। अबा तो का जाओ से अबा तो जो पीउ
मूंखे कोन मिलंदो अब्बा हाणे मां अबे वांगे चरियो न आहियां जो तव्हांजे दर ते गोॾा घसाईंदुसि मां वॾो अटकली आहियां अटकली हाणे मां का अटकल कंदुसि छा खणा सुञनि जे घर में भगल पेटियूं छा खणा को थां बि चङो कान्हे हिन जो खणा ओ हीअ जो आहे दुश्मन जी दागी भगी त बि गंज आहे हीअ तो खणी वञासीं चाची छा आहे जो गॾो मूंखे भाइरनि वांगे प्यारो आहे ॾिसे थी त हाणे सीउ अची विया आहिनि सॼी राति बुआरो गॾो कन कीता करे मूंखे तो चए भाउ मूंखे सीउ थो थिए हीअ रिली मां पंहिंजे गॾा ते विझंदुसि अबे जी निशानी आहे घटि में घटि सीउ खां त बची पवंदो न ऐं हा जेकॾहिं मूंखे सीउ लॻो न त गॾा तो सरड़े लाहींदुसि इहा रिली पाण खे वेड़े सेड़े सुम्ही पवंदुसि कमल छॾ रिलीअ खे तोखे तुंहिंजा पैसा ॾींदासीं पंहिंजी रिली ते केॾो तो एहसास थी अबे जे पैसनि ते एहसास थी थो हाणे हर चकर तुंहिंजे घर जी का न का शइ खणी वेंदुसि जेसीं ताणी मुंहिंजे मरो पीउ जा पैसा न ॾींदी न तेसीं ताणी तुंहिंजे घर में इहा कारवाई हलंदी चङो चाची ऐं सीउ बि ॾाढो थी आहे कमल छॾ रिलीअ खे छॾ ॾिस इहा रिली आहे असां वटि हिकिड़ी इहा बि तव्हां वटि न हुजे मुड़ुस खे त खफल बि नसीब न थींदो कमल 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 रिली ने यार मूंखे त भउ थो थिए यार हुन हाशो ॾाइण ॾिसी वरितो आहे तोखे त ख़बर आहे त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे अरे यार चौकीदार यार तू परेशान छो थो थिए बाबा भले सां भलो थींदो आहे रब सणाई कंदो परेशान न थी तूं यार तूं चवे थो पर जन्नत ओ जन्नत 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 काॾे वई जी जी हे वटि पैसा हथी का करे सांडे रखो वञी भाॼाई इन्हनि पैसनि खे साह में सांडे रखजांइ चौथी पैसा न पर न्याणियुनि जो नसीब अथई हा दा यार चौकीदार यार हाणे मां बि थकी पियो आहियां मां बि हलायां वे ना चाहे न बसि चांहि कोन थो पिया बसि मां हलां अदा यार तुंहिंजी महिरबानी यार हैफ़ आहे तोखे चौकीदार यार बि चवे थो वरी महिरबानी यार थोरो करे छॾई मूं ते चङो चङो हाणे ठहियो थोरो करे छॾे मां हाणे हलायां थो ठीकु आहे भाॼाई कुंज जा पी ही मां एतिरा पैसा किथे सांडे रखंदमि घर में तिजोरी बि त न आहे तिजोरी बराबर ना आहे पर पेती त आहे न पुराणी तुंहिंजे ॾाज वारी उनमें कंहिंखे कहिड़ी ख़बर पासे करे कपिड़ा लटा कुंड सां रखी छॾेसि बसि हा ठीक आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा अदा शकील खुश है आ वे 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 हेरा वे अदा वे यार यार सच पूछे त मां पाण तुंहिंजे इंतज़ार में हुअमि अदा बसि यार भाग्या तुंहिंजी अछी ॾाढ़ी जो क़दुरु आहे जो वरी बि न्यापे ते हली आयुसि पर जे ॿियो को हुजे हा न त सुलधरी न ॾिसां था ईअं न चओ शकील यार पुराणी ॻाल्हि अञा तुंहिंजे दिलि मां न आहे निकिती निकिरंदी बि कोन जेतिरी न महिनत मूं तुंहिंजी छोकिरनि जी शादी लाइ कई आहे ओतिरी जे ॿिए कंहिंजे लाइ कया न त मूंखे जीअ में जायूं ॾिना जीअ में पर माई जन्नत शकील ते ठक करे पंहिंजे भाग खे भूंडो ॾिनो आहे हिकु टीवी हिकु फ्रिज रूम सेट वॉशिंग मशीन जी ॻाल्हि त कई हुई मूं इहो अंगल बि त छोकिरो हुयो पर माई जन्नत उते वञी बीठी जिथां कूड़ो न मोटे इहो सामान को खणी मां पंहिंजे घर त कोन पियो रखां न इहा घुर बि त घोटे जी हुई न बसि इन खसीस ॻाल्हि जे करे अहिड़ो सुठो रिश्तो हथनि मां हलियो वियो शकील अदा
हाणे तूं जीअं चवंदे असां तीअं कंदासीं। हा यार मुंहिंजे न्याणियुनि लाइ रिश्ता ॾिस यार। मूं तोखे उन वेल बि चयो हो त जे अंधो मंडो लूलो लंगड़ो या रनड़ खपई त उनजी लाइन लॻी पई आहे, पर माई जन्नत वांगे छोकिरो सुहिणो सेबतो बि हुजे, पढ़ियल लिखियल बि हुजे, नौकरी वारो बि हुजे, त पोइ उनजे लाइ हिकु तोखे तकड़ न करणी पवंदी ऐं ॿियो थोरो खीसे खे बि खोलणो पवंदी। मूं तोखे चयो न जीअं तूं चवंदे असां तीअं कंदासीं। बसि यार थोरो मुंहिंजे हालत में मेरी थोरी नज़र कजांइ। कयई न वरी बि साॻी ॻाल्हि। अरे बाबा रूम सेट टीवी फ्रिज एसी त पकोड़ा बि 5 धीअ कढे थो ॾाज में। कल्ह हिकिड़े रेड़ी वारे 5 धीअ परणाई आहे, ट्रक ॾाज जी ॾिनी अथई, ट्रक बंदा ख़ुदा जा। ही ॾिसल पप हिन में कई मास्तरियाणियूं डॉक्टरियाणियूं वकीलाणियूं सथियूं पयूं आहिनि, सथियूं रिश्ता आहिनि जो लभनि कोन था। शुकुर कर मियां शुकुर कर जो तो वारियूं अनपढ़ियल थियूं अगामनि। अच्छा बसि ठीकु आहे यार पहिरीं पोइ मुंहिंजी मारीअ लाइ कोशिशि कजां। तूं को बि फिक्र न कर, मां अॼु ई न वञी कम सां लॻां थो। वञी मारी लाइ को मोर थो ताड़िया मोर। बसि बेली शकील ते शक न कजांइ। अथा तूं दिलि चाहे कर, दिलि चाहे। बसि मां अॼु ई तुंहिंजे कम सां वञी लॻां थो। महिरबानी वॾी महिरबानी अदा वॾी महिरबानी। चांहि जे लाइ बि न पुछो मांसि। कुंज जाती हिन मुंह शकील खां अलावा तोखे ॿियो कोन मिलियो? कुंज जी माउ न्याणियूं थो निखेटियां, को वखर कोन थो वापरायां जो वता हिन उनखे चवंदो ॻाल्हि थी करे पई। हाणे पैसा आया हिन जो मगज़ ख़राब थियो, का ॻाल्हि सम्झ में न ईंदी न औरतुनि खे। हल अमा अमा ही शकील वारी घर में छो आयो हुयो? तहां खां वो डी विसरी वयो आ जो अधी मारवी जी जंहिंजे दर तां मोटी वई हुई। पुट हाणे कोन मोटंदी। हाणे न मोटंदी? हाँ पुट तुंहिंजे पी पैसनि जो बंदोबस्त करे छॾियो आहे। अमा अलाह कंदो हाणे तव्हां सभु पंहिंजे घर रवानियूं थींदियूं। अमा पर बाबा पैसा किथां आंदा? पुट हुन रिटायरमेंट वरिती आहे। अलाह कंदो हाणे तव्हां सभु पंहिंजे घर हली वेंदियूं। तव्हां को फिक्र न कयो, को फिक्र न कयो।